अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया त DGISI सां गॾु DGISPR लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार न्यूज़ कॉन्फ्रेंस कई आहे। रावलपिंडी में न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदे उन्हनि जो इहो चवणु हो त अरशद शरीफ जे क़त्ल ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ ते इल्ज़ाम तराशी कई वई। DGISPR पारां इहो चयो वियो त हक़ीक़तूं सही नमूने सां आणण जी ज़रूरत आहे। सहाफ़ी जे मौत ते कूड़ो बयानियो ठाहियो वियो। पाकिस्तान जे इदारनि ख़ासि तौर ते फ़ौज खे निशानो बणाए पियो वञे। उन्हनि जो वधीक चवणु हो त अरशद शरीफ जे UAE में तरसण जो इंतज़ाम कंहिं कयो। मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो वधीक चवणु हो त असांखे इंक्वायरी कमीशन जी रिपोर्ट जो इंतज़ारु करणु घुरिजे। अहम ख़बर आहे अमां खे ॿुधाए रहिया आहियूं अरशद शरीफ जे क़त्ल ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ ते इल्ज़ाम तराशी कई वई। हक़ीक़तूं सही नमूने सां आणण जी ज़रूरत आहे। सहाफ़ी जे मौत ते कूड़ो बयानियो ठाहियो वियो। DGISI जो इहो चवणु आहे त सिपह सालार ग़द्दार आहे त राति जी ऊंदाही में साणस छो मुलाक़ातूं कयूं पियूं वञनि। कूड़ मां ॾफेड़ जो ख़तरो हुजे त सच जो घणो वक़्तु चुप रहणु नथो ठहे। DGISI न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदे चयो त पंहिंजे इदारे जवाननि ऐं शहीदनि जो दिफ़ा करण जे लाइ सच ॻाल्हाईंदुसि। बिना सबूतनि जे इल्ज़ामनि जी जेतिरी मुज़म्मत कजे उहा घटि आहे। लेफ्टिनेंट जनरल नदीम जो इहो चवणु हो त न्यूट्रल ऐं जानवर उन लाइ चयो पियो वञे त असां ग़ैर क़ानूनी कम खां इनकार कयो आहे।